बिन्नियात व इन्नमा लिकुल्लि मा नवा फमन कानत हिजरतुहु इलल्लाहि व रसूलिहि हिजरतुहु इलल्लाहि व रसूलिहि वमन कानत हिजरतुहु इला दुनिया अव इम्रअतिन यंकिहुहा फहिजरतुहु इला मा हाजर इलैहि। मोहतरम दोस्तों, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मशहूर हदीस आहे जंहिंमें साईं फरमाइनि था त अमाल जो दारोमदार उन्हनि जो अजर ऐं सवाब नियत ते ॿुधल। नियत नेक हूंदी त उन अमल जो अजर ऐं सवाब मिलंदो। जेकॾहिं नियत नेक न हूंदी त अमल केॾो बि छो न वॾो हुजे ऐं हिजरत खां वधीक कहिड़ो अमल थी सघे थो। जेको माण्हू पंहिंजे घर खे, पंहिंजे दर खे, पंहिंजी बिरादरी खे, पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि खे छॾे मुल्क वञी हिजरत करे, एॾो वॾो अमल। पर हुज़ूर अलैहिस्सलाम हदीस में फरमाइनि था त जेकॾहिं इहो एॾो अज़ीम अमल बि जेकॾहिं को माण्हू दुनियावी मक़सद लाइ करे थो, या अहादीस जा किताब लिखनि था त हिकिड़े शख्स हिजरत इन मक़सद जे लाइ कई हुई त हिकु औरत सां निकाह करणु पियो चाहे, उन औरत चुसे त हिजरत करे ईंदे त मां निकाह कंदीमांइ, न त न कंदीमांइ। हुज़ूर खे ख़बर पई त पाण साईं जन फरमायो फमन कानत हिजरतुहु इला दुनिया युसीबुहा, जंहिंजी हिजरत दुनिया में आहे त दुनिया हुनखे मिलंदी। वमन कानत हिजरतुहु इला इम्रअतिन, जंहिंजी हिजरत औरत ॾे आहे यंकिहुहा फहिजरतुहु इला मा हाजर इलैहि, पोइ जंहिंजी हिजरत जेका नियत करे आयो आहे उन जी हिजरत उन न। जंहिं अल्लाह रसूल लाइ हिजरत कई आहे त उन हिजरत जो वॾो मक़ाम आहे, अल्लाह वटि उन जी अहमियत आहे। अहिड़ी तरह असां ऐं तमामु दोस्त जेके हिन इक़ामत दीन जी तारीख़ में जमात इस्लामी में शामिल थिया हूं, अल्लाह हर कंहिंजी नियत खे ॾिसे थो। यालमु ख़ाइनतल अयुन व मा तुख़फ़ी सुदूर, अल्लाह त उहा जेको अखि जी ख़यानत खे बि ॼाणींदो आहे, सननि जे राज़नि खे बि ॼाणींदो आहे, उहो रब ॼाणे थो पियो। अल्लाहु ख़बीरुम बिमा कुंतुम तस्नऊन या तालमून, जेकी कुझु कयो था अल्लाह खे ख़बर आहे त तव्हां छा कयो था, तव्हांजी दिलि जे अंदरि कहिड़ी नियत आहे। त हीउ अज़ीम कमु जेकॾहिं अल्लाह जी रज़ा जे लाइ आहे त उन कम जी अहमियत बि आहे। पर जेकॾहिं इन्ही कम जे अंदरि बि जेकॾहिं को ॿियो मक़सदु आहे त पोइ इहो कमु उन जे लाइ आहे जेका असांजी नियत आहे। जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। तंहिंजे करे असां समुझनि में नथो इहो लाज़िम आहे, ख़ुसूसी तौर ते तारीख़ इस्लामी सां वाबस्ता जेके दोस्त आहिनि उहे पंहिंजी नियत खे ख़ालिस कनि। त असां जेकी कमु कयूं था इहो कंहिं अमीर जे मथां एहसान कोन्हे, कंहिं ज़िमेदार जे मथां एहसान कोन्हे, बल्कि इहो ख़ालिसतन अल्लाह जी रज़ा जे लाइ असां कयूं था पिया। जेकॾहिं अल्लाह जी रज़ा मक़सूद आहे त पोइ असांजो थोरो अमल बि अल्लाह वटि जी हैसियत रखे। असां जेकॾहिं जमात जे हुकूम ते हिकिड़ो पंफलेट खणी लेई सां भित ते हणूं था, इन अमल जो बि वॾो हिकिड़ो अल्लाह वटि अजर आहे। पर जेकॾहिं नियत ख़ालिस न आहे, केॾा बि असां फाड़ा मारे विझूं ऐं दुनिया चवे त बाबा मौलवी रफ़ीउद्दीन त से वॾो कमु करे थो, पर जेकॾहिं नियत अल्लाह जे रज़ा जी न आहे त मुंहिंजे उन वॾे अमल जी बि अल्लाह वटि राई जे दाणे जे बराबरि हैसियत न आहे। हैसियत उन अमल जी आहे जेको ख़ालिस अल्लाह जी रज़ा जे लाइ हुजे, जेको ख़ालिस जन्नत जे हुसूल जे लाइ हुजे। असांजी जमात जे मक़सद जे अंदरि बि इहा शइ शामिल आहे त असां जमात में छो शामिल थियूं त अल्लाह असांजो राज़ी थिए, असांखे अल्लाह जे रज़ा वारी जाइ जन्नत मिले। असांजो मक़सूद इहो आहे, इन मक़सद खां सवाइ असांजो को मक़सद कोन्हे। इन करे मुंहिंजा मोहतरम दोस्त, जेतिरो थी सघे पंहिंजी नियत ख़ालिस कयो। नमाज़ हुजे, रोज़ो हुजे, हज हुजे, ज़कात हुजे, सदको हुजे, ख़ैरात हुजे,
केड़ो भी अमल जेकने अल्लाह जी रज़ा जे लाइ न हूंदो उन जी का भी हैसियत मुंहिंजी दुआ है त अल्लाह तबारक व तआला असां में इखलास नियत पैदा करे असां अल्लाह जी रज़ा जे लाइ जेको भी कम कयूं अल्लाह जी रज़ा जे लाइ उन जो को ज़हन में इहो न हुजे त इन जो असां खे मोट दुनिया में मिले भी ठीक है न मिले भी ठीक है असां इन जी का परवाह कोन्हे अल्लाह ताला असां खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दावाना